Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां मोरका हक़ जे शहीदनि खे ख़राजी अक़ीदत पेश। ॿिन्ही अॻुवाणनि पाक फ़ौज जे क़ुर्बानीनि खे साराहींदे चयो त पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुदि मुख़्तियारीअ खे नुक़सानु पहुचाइणु न ॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारीअ चयो त पंहिंजनि शहीदनि जे क़ुर्बानीनि ते फ़ख़्रु आहे। बहादुर पुटनि दुश्मन आॾो रुक जी दीवार बणिजी क़ौम ऐं मुल्की सालमियत जो दिफ़ा कयो। मुल्की सलामती ख़ातिर जानियुनि जा नज़राना पेश कंदड़नि खे क़ौम सलाम पेश करे रही आहे। ऑपरेशन बुनियान अल मरसूस सां दुश्मन जे गुरूर खे मिटी में मिलाए छॾियो ऐं पाक फ़ौज जी जुरियत पेशावराणे महारत ऐं क़ुर्बानीनि क़ौम जो गार्ड फ़ख़्र खां ऊचो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त असां मुल्क जो भरपूर दिफ़ा कयो ऐं मुल्की ख़ुदि मुख़्तियारीअ ते का ज़रब अचणु न ॾिनी। पाक फ़ौज वतन जी हिफ़ाज़त जो वाइदो पाड़ियो। शहीदनि जे पोहरनि जी कफ़ालत जी ज़िम्मेवारी रियासत पूरी तरह अदा कंदी। शुहदा पैकेज जो ऐलान करे चुका आहियूं। भारत सां जंग में स्क्वाड्रन लीडर समेत 11 फ़ौजी ऐं 40 शहरी शहीद, 121 ॼणा ज़ख़्मी थिया। पाक फ़ौज 6 ऐं 7 मई ते भारतीय हमलनि में शहीद थियल ऐं ज़ख़्मियुनि जा अंग अख़र जारी करे छॾिया। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त 6 ऐं 7 मई जे विच वारी राति भारत बुज़दिलाना हमला करे मासूम शहरनि खे निशानो बणायो। हमलनि में 40 पाकिस्तानी शहरी शहीद थिया, जिन में 7 औरतूं ऐं 15 ॿार बि शामिल। 121 माण्हू ज़ख़्मी थिया, जिन में 10 औरतूं ऐं 27 ॿार शामिल आहिनि। ISPR मूजिबि पाकिस्तानी हथियारबंद फ़ौज इन संगीन जारहियत जो मुंहुं तोड़ जवाबु ॾींदे ऑपरेशन बुनियान अल मरसूस तहत भरपूर जवाबी कार्रवाई कई। कार्रवायुनि में दुश्मन खे गहरो नुक़सानु पहुचाए पाकिस्तान पंहिंजे दिफ़ाई सलाहियत जो भरपूर मुज़ाहिरो कयो। वतन अज़ीज़ जो दिफ़ा कंदे स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ समेत 11 पाकिस्तानी फ़ौजी शहीद ऐं 78 ज़ख़्मी थिया। फ़ौजी जवाननि जुरियत, वफ़ादारी ऐं बेमिसाल क़ुर्बानीअ जो मुज़ाहिरो कंदे शहादत माणी। जॾहिं पाकिस्तान भारत ख़िलाफ़ मुंहुं तोड़ जवाबु कार्रवाई कई त अमेरिका मुतहरिक थी वियो। भारत खे पाक फ़ौज जे जवाबी कार्रवाई दौरान अहसासु थियो त हिन जा समूरा अंदाज़ा ग़लति हुआ। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक़ डार जूं परॾेही ख़ाबरू इदारे सां ॻाल्हियूं। इसाक़ डार चयो आहे त पाक भारत जंग दौरान अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो टेलीफोनिक राब्ते में आगाह कयो त भारत जंग बंदीअ लाइ तयारु आहे। पाक भारत खे मर्जी मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए हल करणु घुरिजे। जम्मू कश्मीर जो मसइलो हल थियणु ॾखण एशिया में अमन लाइ ज़रूरी आहे। पाकिस्तान पंहिंजे बराबरी साबित करे छॾी ऐं असां मुअसिर तवाज़ुन क़ाइमु करे वरितो। अॻु बि ऐं हाणे बि अमन जा हिमायती आहियूं। अमरीकी सदर तरफ़ां वालारियल कश्मीर तकरार खे हल करण जी ख़्वाहिश जी आजियां करियूं था। बख्शापुर जे इलाइक़े बडाणीअ में भुटा भंगवार तकरार ॿीहर भड़की पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। धुरनि में छिक ताण तेज़। कश्मीर लिंक रोड ते हथियारबंद बडाणी वासी अल जवायो भुटो खे फायरिंग जो निशानो बणाए फ़रार थी विया। गोलियूं लॻण सबबि नौजवान थॾे ते दम ॾिनो। मारिजी वियल नौजवान जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। रमज़ान जे आख़िरी ॾहाके में भुटा भंगवार झड़े दौरान 4 ॼणा मारिजी विया हुआ। 2 महीननि जी ठापर बाद ॿीहर रतो छाण पुलिस झड़ींदड़ धुरनि आॾो बेवस बणियल। सखर में घर अंदरि सुतल पीरसन मुंहं में छुरियूं हणी बेदर्दी सां क़तल। साइट एरिया में 70 सालनि जे नवाब कलवड़ जो घर मां चिचरियल लाश हथ। पुलिस मूजिबि पीरसन घर में अकेलो रहंदो हो। संदसि ॿिया भाती कराचीअ में रहंदा आहिनि। वटसि 2 ॼणा महिमान थी आयल हुआ। शक आहे उन्हनि पीरसन खे मुंहं में छुरियूं हणी क़तल कयो ऐं फ़रार थी विया। वाक़िए जी जांच जारी आहे। सेवण में इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार ट्रक रिढुनि ऐं बकरियुनि जे धण मथां चढ़ी वई। 30 रिढूं ऐं बकरियूं मरी वयूं। ट्रक ड्राइवर गाॾी काही फ़रार। मुतासिर मालवंदनि जो ट्रक ड्राइवर जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। मुतासिर मालवंद मोहम्मद बख़्श गांइचो जो चवणु हो त हादसे सबबि 10 लख रुपयनि जी मालियत जो नुक़सानु पहुतो। नुक़सान जो अज़ालो अदा करण सां गॾु ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। ऐं बॉर्डर में बदअमनी बरक़रार। वापारीअ खां फुर। शटरबंद हड़ताल करे शहरी हैदर चौक ते धरणो हणी वेही रहिया। शहर जे मेन बाज़ार में हथियारबंद फ़ोरू अनाज जे वापारी फैसल हुसैन जी दुकान में दाख़िल। मुलाज़िम यरगमाल हथियारबंदनि लखें रुपया रोक रक़म, मोबाइल फ़ोन्स ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया। वाक़े ख़िलाफ़ वापारियुनि ऐं शहर बंदि करे हैदर चौक ते धरणो हयो। फ़ोरू गिरफ़्तार करे फुर थियल सामान जी वापसीअ ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान।